अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा शेर दिल गुलाब के छॾे ॾींदो, छा शेर दिल पंहिंजे चाचे जो चवण कंदो ऐं उनखे गुलाब के छॾे ॾींदो या कोन छॾे ॾींदो। छा शाहनवाज़ खान जी ज़ाल राणी वारनि खे छॾे वेंदी या कोन छॾींदी। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। ऐं हर दोस्त कमेंट में ॿुधाए त कहिड़ो दोस्त कहिड़े शहर खां ॾिसी रहियो आहे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नए एपिसोड्स में तव्हां ॾिसंदा त गुलाब शेर दिल वटि ईंदो आहे ऐं शेर दिल तमामु घणो गुस्से में अची वेंदो आहे ऐं गुलाब खे मारण जी कोशिशि कंदो आहे, पर हुनखे पंहिंजो चाचो न छॾींदो आहे। हुनखे चवंदो आहे त पहिरियां तूं गुलाब जी ॻाल्हि त ॿुध शेर दिल। पोइ गुलाब हुनखे चवंदो आहे त मां तुंहिंजो दुश्मन न थी पर सॼण थी आयो आहियां। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त शाहनवाज़ जी घरवारी वॾेरे बालाज खान जो घर छॾण लाइ तयारु हूंदी आहे, उहो छॾण लाइ वेंदी आहे, पर हुनखे हुनजी जेको आहे धीअ वॾेरे बालाज खान जी कोन छॾींदी आहे। उहो चवंदी आहे त तूं असांखे छॾे न वञ। बहरहाल हुनखे शाहनवाज़ जी घरवारी चवंदी आहे त मां इन ॻाल्हि खे तस्लीम नथी कयां त मुंहिंजे नंढड़े मासूम पुट सां तुंहिंजे पीउ सां शादी कराई आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि।